भारत आबी अग्राई का नमूड़ियो किशनगंगा डेम में नीलम दरिया जो पानी रोके छो। सुप्रीडेंट पुलिस मौसूब 8 हंधनि ते नीलम दरिया में मामूल का 40 सैकड़ों पानी जो दबाव घटा के कुछ डी अग भारत चनाब दरिया के प्यास ऐं रावी दरियाउन सां मिलाईंदड़ मंसूबे ते कम तेज करे छो हो त जीअं पाकिस्तान के पानी का महरूम करण वारो पंहिंजो खुदो मंसूबो मुकम्मल करे सघे। पाकिस्तान भारतीय हाई कमीशन के एहलकार के अणबणदड़ करार ॾेई छॾियो। 24 कलाकनि अंदर पाकिस्तान छॾण जी हिदायत। भारत तरफा पाकिस्तानी हाई कमीशन के वधीक हिक एहलकार के अणबणदड़ शख्सियत करार ॾेई मुल्क छॾण जी हुकुम खां पोइ पाकिस्तान जो कदम। परॾेही तर्जुमान जो चवणु आहे त भारतीय सिफारती एहलकार शकी सरगर्मियुनि में मुलविस हो। भारतीय नाज़िम उल उमूर के परॾेही ऑफिस घुराए फ़ैसिले खां आगाह कयो वियो आहे। अमरीका पाकिस्तानी भारत से वडा मुआहिदा करण वही रो है। वो पाकिस्तान और भारत विच में जंगबंदी कराई। बिन्हीं मुल्कन विच में मसलो वधी रो हो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो मीडिया से गाल्हियूं चयाईं हिन मुदाखलत करे बिन्हीं मुल्कन के चयो त पाण छा पिया कयो। पाकिस्तान जा माण्हू बेहतरीन आहिनि। क़यादत असीम अखबारनि के हथन में आहे। भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी भी संदसि दोस्त आहे। पाकिस्तान दहशतगर्दी के खात्मे लाइ ॻाल्हियुनि लाइ तैयार आहे। वज़ीर आज़म के सियासी मामलन बाबत सलाहकार राणा सनावला जो चवणु आहे त मोदी जी जोश ते दहशतगर्द ॿारनि के निशानो ॿाहि रहिया आहिनि। गुज़िदार पाकियो वाज़े सबूत आहे त अहिड़ा अंसर मुल्क दुश्मन आहिनि। अहिड़नि अंसरनि सां ॻाल्हियूं बदिरां मुल्क दुश्मननि जहिड़ो बर्ताव करणु घुरिजे। संदन मौक़िफ़ आहे त बलूचिस्तान में दहशतगर्दी पाड़ेसरी मुल्क मां थिए पई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ और फील्ड मार्शल आसिम ली जो कोयटा जो दौरो। खुजदार हमले में ज़ख्मी की अयादत। वडे वज़ीर सरफराज बुगटी और कोर कमांडर कोयटा वज़ीर आज़म के दहशतगर्द हमले बाबत ब्रीफिंग ॾिनी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त दहशतगर्दी के खात्मे और मुल्की खुदमुख्तियारी तोड़े सलामती के तहफ़ुज़ लाइ पुरसम आहियूं। भारत के मैच याफ्ता दहशतगर्दनि स्कूली बस ते हमलो करे शर्मनाक कार्रवाई कई। पूरी कौम हथियारबंद फौज और सिक्योरिटी इदारनि सां गॾु बीठल आहे। फील्ड मार्शल आसिम ली जो चवणु आहे त बलोच ऐं पख्तून कौम इंतापसंदी के रद्द करे छॾियो। दहशतगर्दी के रियासती पॉलिसी तौर इस्तेमाल करण वारो भारत जो असल चेहरो वाइको थी वियो। सिक्योरिटी इदारा खुजदार वाक़े जे ज़िम्मेवारनि के अंजाम ताईं पहुचाईंदा। भारत कूड़े बयाने के बुनियाद ते बाहि सां खेॾे रहियो आहे। असां सदाईं जंग लाइ तैयार आहियूं। जेकॾहिं जंग घुरिजे त पोइ जंगी सही। पाक फौज के तर्जुमान लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जो चवणु आहे त पाकिस्तान और भारत विच में एटमी जंग रुगो बेवकूफ़ी हूंदी। ही उहो रस्तो आहे जेको ॿिन्ही मुल्कनि लाइ कढियल तबाही जो सबबु बणिजे थो। पाकिस्तान अमन जो ख़्वाहिशमंद आहे पर जेकॾहिं जंग बड़ी पई त उन लाइ हर वक़्तु तैयार आहियूं। आलमी दबाव बाद इसराइल गज़ा में आरसी जंगबंदी ते राज़पू ज़ाहिर करे छॾियो। इसराइली वज़ीर आज़म जो चवणु आहे त गज़ा की पट्टी में खुराक की विरासत लाइ अमरीका सां गॾिजी मंसूबो तैयार कयो आहे। जंग के पासे शर्तनि ते ख़त्म करण लाइ तैयार आहे। गज़ा के मुकम्मल कयल हथियारबंद करण जे डोनाल्ड ट्रंप के मंसूबे ते अमल करे रहिया आहिनि। अमरीका ईरान के एटमी हथियार रखण खां रोकींदो।